हैदराबाद रियल एस्टेट तरफा वेलकम। 200 गज जो बंगलो आ, बंगले जो मथियों पोर्शन आ। कासमाबाद में बाइको पंप जे वेझो आ। ही ड्राइंग रूम अथस। अटे बाथरूम अथस। ही ड्राइंग रूम खां ई ॿिए कमरे ॾे वञण जे लाइ दर छॾियल आहे। हेॾे वॾो शानदार हॉल अथसि। रोड वारे पासे खां ई दरी छॾियल अथसि हवा जे लाइ। तमामु लग्ज़री ऐं नओं पोर्शन आहे। ही ॿियो कमरो आहे। ॿिए कमरे खे ढके छॾियल आहे हवा जे लाइ। ऐं हेॾे अटे बाथरूम आहे। ही टियों कमरो आहे। ही वॾो हॉल आहे। ही रोड वारे पासे खां वरी ढक छॾियल आहे।